अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मां आहियां अब्दुल मोमिन जोनो। तव्हां ख़बर ॾियूं था त काज़ीअमन शहर में वधंदड़ बुनियादी मसइलनि जे हल लाइ पाकिस्तान तहरीक इंसाफ़ तालका काज़ीअमन जी मेज़बानी हेठि स्मार्ट होटल जे हाल में ऑल पार्टीज़ कॉन्फ्रेंस PTI तालके सदर अब्दुल लतीफ़ रिंद जी सदारत में मुनक़द कई वई। इजलास की कार्रवाई PTI तालके जनरल सेक्रेटरी नूरदीन मायोठो जिन हलाई, जिन में शहर के मुख्य सियासी, समाजी और शहरी तंजीमुन के अगवानन शिरकत कई। ऑल पार्टी कॉन्फ्रेंस में फंक्शनल मुस्लिम लीग के ज़िलई नायब सदर सैयद अनवर शाह, SUP के ज़िलई सदर धनी बख्श कलोई, PTI यूथ विंग अगवान शेर मोहम्मद जोनू, जिस्कम अगवान पीर नईम, PP शहीद भुट्टो जो मस्तान बालादी, PTI वेलफेयर विंग के तालके सदर शाहनवाज चांडियो, सिविल सोसाइटी के मलंग जतोई, डॉक्टर शबीर चांडियो, शहरी दुकानदार इत्तेहाद के सदर अली खान जतोई, प्रेस क्लब के सदर राना अब्दुल गफूर, प्रेस क्लब काज़ीअमन के सदर जनरल सेक्रेटरी साहिल लाखो, समाजी अगवान दोदो काजी, कोसा वेलफेयर के ज़िलई सदर अब्दुल जब्बार कोसो ऐं ॿियनि शिरकत कई। नाकारा ड्रेनेज सिस्टम, अस्पताल अंदर दवाउनि ऐं अमले की खोट, बंद पियल स्कूल खोलियो ऐं नियाणियुनि लाइ अलॻि कॉलेज न हुअण, अमन अमान ख़राब हुअण ऐं रेवेन्यू में करप्शन, तपेदारनि जूं मनमस्तियूं, बाबडा पारां नाजायज़ डिडक्शन ऐं हथरादू लोड शेडिंग, टाउन अंदर सफ़ेद पोश अमले की नेकाली, हथरादू महंगाई समेत शहर के मुख़्तलिफ़ मसइलनि के हल लाइ गौर वीचार कयो वियो ऐं मसइलनि के हल लाइ 7 रुकनी कमेटी जोड़ी वई, जंहिंमें तहरीक के तेज़ करण लाइ जुमे ॾींहुं इजलास घुराए एहतजाजनि ऐं इदारनि के सरबराहनि सां मुलाक़ात करे शहर के मसइलनि बाबति यादाश्तनामो पेश करण ऐं वधंदड़ करप्शन, तरक़ियाती कम न करण समेत मुख़्तलिफ़ मसइलनि लाइ कोर्ट में वञण जो फ़ैसिलो कयो वेंदो। जॾहिं त UC अहमद बुगियो जे दे बम्बई के आबादगारनि नवाब शाह के कब्ज़ा माफ़िया पारां कब्ज़े करण ख़िलाफ़ मुतासिर खातेदारनि पारां ऐलानियल 20 दिसंबर ते क़ौमी शाहराह ते लॻंदड़ धरने की हिमायत कंदे भरपूर शिरकत जो ऐलान कयो वियो। को भले आप समझे ता माता सा गड है इन SU जे चाहे DC तरीके इंसाफ जो हर वर्कर तमा सबरी सीरियल ता मुकम्मल कर कानून तमा कयो तमा जुदूदत कयो मा चाहो तो ये जेके मसाइल तान ये मसला जारी हेकड़ी जगह ते हल को जाई। खबरों ने अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो असांजो वेब चैनल AMJ न्यूज़ काज़ीअमन। फेसबुक ऐं YouTube ते ॾिसण लाइ सर्च कयो मोमिन चूणो।